नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पिशावर खां ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर पख्तूनख्वा जे हवाउनि में छायल दहशतगर्दी जे ख़ौफ़ खे बहादुरी सां मुंहुं ॾींदड़ ऐं उन जे ख़िलाफ़ विढ़ंदड़ पंहिंजी जान कुर्बान कंदड़ सियासतदान बशीर अहमद बिलोर जी अॼु 7वीं वरसी मल्हाई पई वञे। दहशतगर्दी जे मुसलसिल 4 बम में महफ़ूज़ रहंदड़ अवामी नेशनल पार्टी जो अॻुवाण बशीर अहमद बिलोर 22 डिसंबर 2012 ते पिशावर जे हिक जलसे दौरान हिक दहशतगर्द हमलावर जे हथां शहीद थी वियो आहे। दहशतगर्दी जे हिन हमले में बशीर अहमद बिलोर समेत 9 ॼणा शहीद थी विया। हमले जी ज़िम्मेवारी पाबंदी मंडल TTP क़बूल कई हुई। पिशावर जे मशहूर इलाइक़े किसा खानी बाज़ार में थींदड़ हिन ख़ुदकुश हमले में बशीर अहमद बिलोर जो प्राइवेट सेक्रेटरी नूर मोहम्मद SH अब्दुल सत्तार खटक भी शामिल हो। शहादत खां अॻु हिन केतिरा ई भेरा दहशतगर्द ताक़तनि खे ललकारियो। उहो चवंदो हो त अवां जूं गोलियूं ख़तम थी वेंदियूं पर असांजा सीना ख़तम न थींदा। इन ॻाल्हि त मुकमल ईमान रखंदो हो त जेकॾहिं राति क़ब्र में हुजे या घर में नथो गुज़ारे सघिजे। ENP सां तालुक़ रखंदड़ सीनियर वज़ीर बशीर अहमद बिलोर 5 भेरा सूबाई वज़ीर बणियो ऐं हिन पंहिंजी नुमाइंदगी जो हक़ बि अदा कयो। 2018 जी चूंड मुहिम दौरान बशीर बिलोर जो पुटु हारून बिलोर बि दहशतगर्दी जो निशानो बणियो पर हू दिलेर ख़ानदान अॼु बि पंहिंजे असूलनि ते बीठल आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़